इंडस वैली सिविलाइज़ेशन जे हवाले सां आउं रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। अॼु पाण दादू ज़िले जे कुझु हिकु अहम माॻ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। दादू ज़िले जो जाबलू इलाइक़ो हज़ारे साल अॻु जे क़दीम माॻनि जे हवाले सां वॾी अहमियत रखंदड़ आहे। हितां अहिड़ा केतिरा ई माॻ मिलिया आहिनि जेकी सिंधू माथिरी जे शहरी तमदन ऐं उन खां बि अॻु जे दौर सां वास्तो रखंदड़ आहिनि। अॼु पाण गाज़ी शाह जे क़दीम माॻ बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त हू असांजो चैनल सब्सक्राइब कनि, जीअं पाण सिंधू माथिरी ऐं सिंध जे तारीख़ खे जग जहान ते मुतारिफ़ कराए सघूं। त दोस्तो, गाज़ी शाह जा क़दीम आसार ज़िले दादू में टंडो रहीम खां ॾखण ओभर 6 किलोमीटरनि ते भिट रेंज जे पेरांदीअ खां उत्तर ओभर पीर गाज़ी शाह खां 2 किलोमीटर ओभर तरफ़ आहिनि। क़दीम आसारनि जे माहिर ऐं जी मजमूदार 1928 खां 1931 ताईं जांच पड़ताल करे जेकी सिंधू सभ्यता जे कुट वारे दौर जा शहर ऐं ॻोठ ॻोल्हे हथ कया, उन्हनि मां गाज़ी शाह पिणु हिकु आहे। हीअ सिंधू सभ्यता जे ॻोठाणी सक़ाफ़त ऐं शहरी तमदन जो गॾियल माॻ आहे, जितां असांखे राइश जा 2 तह मिलिया आहिनि। हिकु शुरूआती तह जेको ॻोठाणी सक़ाफ़त वारनि जो हुयो ऐं उन बैदि ॿियो मथियूं तह शहरी तमदन जे दौर सां वास्तो रखंदड़ आहे। हिन आसार जे शुरूआती तह मां असांखे अवाइली इंसानी धंधनि, संदन किर्त ऐं मशगूली जा निशान मिलिया आहिनि। हेठिएं तह मां असांखे के बि तमीराती जायूं या घर न मिलिया आहिनि, पर सिर्फ़ु उते रहंदड़नि जे इस्तेमाल जा औज़ार ऐं थांव मिलिया आहिनि, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हितां जा पहिरियां रहवासी सिरुनि सां अॾावतूं न कंदा हुआ, पर कखनि ऐं काननि जे लांढियुनि ऐं छपरनि में रहंदा हुआ। जॾहिं त आख़िरी मथे तह जा रहंदड़ कापर इस्तेमालु कंदा हुआ ऐं अॻियनि खां वधीक तमदनी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। दड़े जे खोटराईअ मां ॾांद जा मुजस्मा, जाबलू बकरनि जूं तस्वीरूं, फणियुनि जा मुख़्तलिफ़ नमूना ऐं ॿिए हार सिंगार जो सामान मिलियो आहे। हितां जा माण्हू रिढूं, ॿकरियूं, रिछ ऐं गॾह धारींदा हुआ। क़दीम आसारनि जे माहिर ऐं जी मजमूदार खे हितां जेकी थांव मिलिया आहिनि, तिन ते ॻाढ़े तह मथां कारी चिटसाली थियल आहे। किन थांवनि ते ढगे जी मूरत बि उकरियल आहे। अहिड़ियूं साॻियूं ढगे जूं मूरतूं नाल मंझां बि मिलियूं आहिनि। इन खां सवाइ थांवनि ते थियल चिटसालीअ में मोर जे शिकिलनि जो इस्तेमालु बि घणे भाङे थियल आहे। पितर जे पन जूं बि जाम तस्वीरूं मिलियूं आहिनि। थांवनि ते मोर जे शिकिलनि मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन वसदी जा माण्हू मोर खे पालींदा हुआ ऐं मोर संदन पसंदीदा पखी हुयो, जंहिंसां हू ख़ूबसूरत हुजण करे प्यार कंदा हुआ। इन करे ई हिननि पंहिंजे थांवनि ते मोर पखीअ जूं तस्वीरूं चिटसाली कयूं हुयूं। हिन अहम बाग़ जी वधीक चोख चकास कराइण सां सिंधू माथिरी जे सभ्यता ते वधीक रोशनी पइजी सघे थी ऐं उन जा नज़र न ईंदड़ पासा उजागर थी सघनि था। महिरबानी।